अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सूरी सिंगारे असल आशकन खे लुॾिया कीन लतीफ़ जे थिया नेज़े निज़ारे कोठियो किनारे आणियो चाढ़े उन खे। भलारे भिटदड़नि जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम इशाल क़बूल पवे। 21 जून 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तबीरनि सां लाऊं लही सघनि। साईं मुंहिंजा सिंध जी बि हालतनि मां गुज़रे पई। हिकु तरफ़ मासूम नियाणियुनि जो जबरी तौरु मज़हब तब्दील करायो पियो वञे त ॿिए पासे वरी विछोड़े जी मुंद वरी आई आहे। नाम्यारा लेखक ऐं नाम्यारा शख़्स लाॾाणो कंदा पिया वञनि। तंहिं पासे वरी सॼी सिंध में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ु ॼण त ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। किथां न किथां को क़ौमी कारकुन खबियो पियो वञे। इन समूरी सूरत हाल ते सोच वीचार जे हिन सफ़र में वीचार वंडींदासीं ऐं विछोड़ जो वर्लाप ॾेई वियल लेखक ऐं पब्लिशर सगा जे अॻुवाण करम इलाही चन्ना ऐं नाम्यारी शाइरा नसरीन अल्ताफ़ जे विछोड़े ते असीं खेनि भेटाउनि जा गुलाब ॿिया छींदासीं। साईं मुंहिंजा मुबीना तौरु अॻुवा थी वियल 3 भेनरनि ऐं हिकु निगर खे जॾहिं शहदादपुर जी अदालत में पेश कयो वियो त अदालत 2 भेनरनि खे गोशे आफ़ियत ट्रस्ट कराची में रहण जो हुकुम ॾिनो, जॾहिं त नाबालिग डिशना ऐं निगर खे वालदेन हवाले कयो वियो। मज़हब जी तब्दीली वारे मामले ते नाम्यारे कानूनदान ऐं क़ौमी अवामी तहरीक जे सरवाण अयाज़ लतीफ़ पली जे लिखियो, मज़हब तब्दील करण जे ख़्वाहिशमंद फ़र्द जी घटि में घटि उमिरि 18 साल सुञाणप कार्ड ठहियलु हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील करे फ़ौरन 1 महीने अंदरि शादी करण जे ख़्वाहिशमंद फ़र्द लाइ घटि में घटि उमिरि 21 साल हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील कंदड़ नियाणी जो फ़क़्ति सेशन जज जी अदालत ॾाढो बयानु थिए। बयान दौरान अदालत ॾाढो लाॻापियल ज़िले जे SSP जी तहरीरी रिपोर्ट ज़रिए इहो साबित थिए त उहो फ़र्द अॻुवा नाहे थियो ऐं कंहिं दबाव ब्लैकमेलिंग या ख़तरे में नाहे। सेशन जज बयानु वठण खां अॻु मज़हब तब्दील कंदड़ फ़र्द खे अॻुवा कंदड़नि या शादी जे उमेदवार जे कब्ज़े मां वठी 3 ॾींहंनि लाइ कंहिं शेल्टर या सरकारी या समाजी इदारे जे हवाले करे। सेशन जज आॾो बयान खां अॻु मज़हब जी तब्दीली जे ख़्वाहिशमंद फ़र्द जूं शेल्टर या दारुल अमान में माउ पीउ ऐं भेनरनि भाइरनि सां 3 मुलाक़ातूं करायूं वञनि। मज़हब तब्दील कंदड़ नियाणी सां शादी कंदड़ मर्द पारां निकाहनामे में घटि 5 लख रुपया हक़महर लिखायो वञे। अदालती हुकुम ऐं निकाहनामे में ॼाणायो वञे त मज़हब तब्दील कंदड़ नियाणी खे हर महीने में 1 ॾींहुं माइटनि वटि वञी रहण या मिलण जी ऐं तालीम जारी रखण जी इजाज़त हूंदी। शादीशुदा औरत जे मज़हब तब्दील करण जी सूरत में पहिरीं इहा डिसोल्यूशन ऑफ मैरिज जे कानून तहत पहिरें मुड़ुस खां तलाक वठी पोइ ॿी शादी करे। परिणियल ऐं ॿारनि वारी औरत जे मज़हब तब्दील करण जी सूरत में खेसि पंहिंजा पहिरें मुड़ुस वारा सग़ीर ॿार पाण सां रखण या उन्हनि सां हर हफ़्ते मिलण जी इजाज़त हुअणु घुरिजे। मज़हब तब्दील कंदड़ परिणियल ॿारनि वारी औरत ऐं संदसि नओं मुड़ुस पाबंद बणाया वञनि त उहे पहिरें मुड़ुस मां थियल सग़ीर ॿारनि जी तालीम, इलाज ऐं खाधे पीते जे माहिवार ख़र्च जो अधु ॿारनि जे बालिग़ थियण ताईं भरींदा रहंदा। MA पिताफ़ी लिखियो त जबरी मज़हब तब्दील कंदड़नि ख़िलाफ़ु हिकिड़ी बि कार्रवाई नाहे थी। रिंकल कुमारी इस्लामाबाद जी कोर्ट में रड़ंदी रही त वालदेन ॾांहुं वञणु चाहियां थी, पर कोर्ट खां मथां फ़ैसिलो करे जबरी मज़हब तब्दील करे मुड़ुस सां रवानो कयो वियो। साॻी जबरी मज़हब तब्दीली जी ही बि हिकिड़ी कड़ी आहे। मज़हब इनफ़रादी ऐं ज़ाती मसइलो आहे। हर इंसान खे पंहिंजी पसंदि हुजे त
हू कहिड़ो बि मज़हब रखे, पर 1947 खां पोइ यानी हिन वहशी रियासत जे वजूद में अचण सां ई जबरी मज़हब तब्दील करणु शुरू कया विया, छाकाणि त सिंध जो मिडल क्लास हिंदू मज़हब सां तालुक़ु रखे थो ऐं मिडल क्लास तबिको ई समाज में तब्दीली जो किरदारु अदा कंदो रहियो आहे। तंहिं करे वहशी रियासत ख़ौफ़ में वरितल हुई ऐं पोइ सिंध जे मिडल क्लास तबिके खे हिकिड़े इशू पुठियां लॻाए सिंध मां तड़े कढण जो सिलसिलो शुरू कयो वियो। जबरी मज़हब तब्दीलीअ जे करे सवें हज़ारे ख़ानदान हिंद लॾे विया। नामियारी शाइरा नसरीन अल्ताफ़ फ़ौतगी खां अॻु पंहिंजे फेसबुक ते लिखियो, शहदादपुर जेका मुंहिंजी जनम भूमि, जंहिं शहर जे घटियुनि रोडनि ते मां घुमियुसि, उतां जे तइलीमी इदारनि मां तालीम हासिलु कयमि, उते ई उस्ताद जहिड़े पेशे सां लाॻापियल रहियसि ऐं उतां ई तरक़ी करे ऑफिसर बि थियसि। उन शहर सां रूह जुड़ियल आहे। उन शहर में मुंहिंजनि अबनि ॾाॾनि जूं हरड़ियूं पुरियल आहिनि। सोणी मिहार जे उन अमन ऐं मोहबतनि वारे शहर में हर क़ौम, फ़िरक़नि ऐं मज़हबनि जा माण्हू ॾाढे प्यार, इतिहाद ऐं ॿधी सां रहंदा आया आहिनि। हिंदू कम्यूनिटी जूं 2 नियाणियूं ऐं 1 छोकिरो ओचितो ग़ाइबु थी विया। ॻोल्हा खां पोइ ख़बर पई त खेनि तालीम ॾींदड़ उस्ताद सरफराज़ उन्हनि जो इस्लाम जे फेवर में ब्रेन वॉश कयो ऐं खेनि मज़हब फेराइण लाइ आमादा करे उन्हनि खे घर मां फ़रार करायो। अॼु जॾहिं मूं उन्हनि नियाणियुनि जे वारसनि खे तड़पंदे रोअंदे रड़ियूं कंदे ॾिठो, मुंहिंजो रूह कंबी वियो। या अला, एतिरी अज़ियत, बचन जो ईअं ज़हर खसी वञणु, हीअ त का वॾी गहरी साज़िश आहे। सिंध जे असल वारसनि खे सिंध मां लोधण ऐं कढण जी ज़ाहिर आहे। आंडनि में ईअं हथ पवंदा, ईअं इज़तूं सरियाम खॼंदियूं त उन धरती ते केरु रहंदो। सिंधी हिंदू जेके वापार में सख़्तु महिनत करे पाण भरा आहिनि, से पंहिंजनि बचनि खे सुठी तालीम ॾियनि था। जॾहिं सिंध जे तालीमी इदारनि में उन्हनि खे पंहिंजे मज़हब खां बाग़ी करे घरनि मां कढियो त अदम तहफ़ुज़ जे करे हूअ पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाईंदा। सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। जेके बि हक़ीक़तूं आहिनि उहे अॻियां अचणु खपनि ऐं उन में जेके बि मुलविस आहिनि उन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुख़ातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में मुसलसल हलंदड़ एहतिजाजी तहरीक खां पोइ हाणे जॾहिं माठार आई आहे, तॾहिं इंतिज़ामिया पारां क़ौमी कारकुननि ऐं सियासी समाजी अॻवाननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सरगर्म रहंदड़ अॻवाननि खे या त खंभियो पियो वञे या गिरफ़्तार कयो पियो वञे। जस्कम नौशर फिरोज़ जे चीफ ऑर्गेनाइज़र फैसल मस्तोई खे पिणु गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे, जॾहिं त जस्कम शहीद बशीर ख़ान तालका टंडोलाहियार जे सदर हनीफ़ मगसी खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तारियुनि जो इहो सिलसिलो जारी आहे। हिकु पासे लगारी बिरादरी ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं पियूं वञनि त ॿिए पासे वरी मीराणी बिरादरी जे माण्हुनि खे बि जबरी तौरु खंभे गुम कयो पियो वञे। MSF जे मरकज़ी अॻवान मुतहरिक किरदार वकार जमाली खे पिणु गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। गिरफ़्तारियुनि ऐं गुमशुदगियुनि जो इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। होॾे मोरे में पिणु इंतकामी कार्रवायूं जारी आहिनि। सिंध मां अलाए छो ग़म जा बादल वञण जो नालो ई नथा वठनि। मुसलसल सियासी समाजी अॻवान, अदीब, शाइर विछोड़ जो वरलाप ॾींदा पिया वञनि। ख़बर नाहे मौसमनि जे मिज़ाजनि खे छा थियो आहे जो दिलि जो अटैक एतिरो वधी वियो आहे जो हर मर्दड़ मां ॿियो माण्हू दिलि जे अटैक सबबु फ़ौत थी रहियो आहे। सगा जो बेबाक साथी ऐं अॻूणो मरकज़ी इतलात सेक्रेटरी सगा सचल ॻोठ जो सरगर्म अॻवान करम इलाही चना पिणु लाॾाणो करे वियो। करम इलाही चना खे भेटा पेश कंदे हमसफ़र गाॾ ई लिखियो, मोहतरम करम इलाही चना सां सुठो तालुक़ु उन ज़माने खां रहियो जॾहिं पाण कमर शहबाज़ सां गॾु गिह कारपोरेशन में मुलाज़िम हुआ। संगम पब्लिकेशन संदन अदबी सुञाणप रही। सचल ॻोठ ठहण वक़्तु संदसि पाड़ेसरी थियण लाइ प्लाट वरितो, पर तॾहिं कब्ज़ा खोरी जो ज़ोर हो। लियारी में वॾे भाउ अदा बशीर अहमद सां रहंदो हुअसि।
कब्ज़े जे ख़ौफ़ खां 90 जे ॾहाके में खेसि विकिणी ॾिनो। ॾेती लेती संग जो तमामु भलो माण्हू हो। माण्हुनि सां चङायूं कयाईं पर उहे खेसि न फबियूं। ज़िंदगी जे पिछाड़कनि ॾींहंनि में पंहिंजे हिकु महिरबानी तरफ़ां कूड़ फ्रॉड में फासाइण जे करे कोर्टनि जा चकर काटणु अज़ियतनाक लम्हनि जो निहायत ॾुख मां ज़िक्र कंदो हो। अॼु पाण के अरमान खणी सिंध जी मिटी में वञी आरामी थियो आहे। धणी संदसि मग़फ़िरत फ़रमाए। सिंधी ॿोली जी नाम्यारी शाइरा नसरीन अल्ताफ़ पिणु विछोड़ जो वलाप ॾेई वई। नसरीन अल्ताफ़ खे भेटा पेश कंदे माया सागर ओॾे लिखियो, सुबुह सवेरी अदी नसरीन जे वाल तां संदसि विछोड़े जी ख़बर पई। यकीन ई न आयो। थोरो अॻिते वियुसि त ॿिनि भाइरनि भेनरनि जूं पिणु पोस्टूं अलॻि हुयूं, पर अञा बि शायदि मुंहिंजी दिलि संदसि मौत खे तस्लीम करण लाइ तयारु न हुई त संदसि नंबर ते कॉल करणु चाहियमि, पर रीस्टार्ट सबबि केतिरनि ई सरतियुनि जा राब्ता नंबर गुम। पोइ अदी जे फेसबुक मैसेंजर ते वियुसि, जिते कुझु महीना अॻु संदसि मैसेज आयल हो, माया राब्तो कर। हेठि संदसि नंबर पिणु हो। मूं उन नंबर खे डायल कयो त परियां संदसि भाउ खईं, जंहिंजे आवाज़ में हिकु भेण जे विछोड़े जो दर्दु समायल हो। बसि एतिरो चई सघियो, अदी असांजी अदी नाहे रही। मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा ज़ारो कतार वहणु लॻा। नसरीन अल्ताफ़ सां मुंहिंजो वास्तो 2010 खां थियो। तोड़ जो मोबाइल फ़ोन ते केतिरा ई कलाक कचहरी थी हिक ॿिए जो साथ ॾिनो। खोड़ भेरा चयाईं माया कॾहिं अचो घर। मूं बि खेसि चयो हो, पर बदकिस्मती सां एतिरो वेझो हूंदे बि हक़ीक़त में साणसि मिली न सघियसि। इंसानु पंहिंजे कमनि कारण में एतिरो मसरूफ़ थी वेंदो आहे जो वक़्तु रेल जी रफ़्तार सां तकिड़ो गुज़री वेंदो आहे। बसि हिकु माठार रहिजी वेंदी आहे, उदासी रहिजी वेंदी आहे। सच त ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। असीं अॼु आहियूं, सुभाणे जी का बि ख़बर न आहे। प्यारी सरती नसरीन अल्ताफ़ हिकु शाइरा सां गॾु सुठी तबियत जी मालिक पिणु हुई। रब पाक खेसि एतिरो ॾिनो हो। नसरीन अल्ताफ़ एजुकेशन में ऑफिसरियाणी हुई, नफ़ीस तबियत जी मालिकियाणी हुई। अमीरनि तोड़े ग़रीबनि सभिनी खे इज़त ॾींदी हुई। रब पाक संदसि दर्जा बुलंद करे खेसि जन्नत में आला मक़ाम अता करे ऐं संदसि घर वारनि खे सब्र ॾे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं मुंहिंजा हाणे जॾहिं ईरान ऐं इसराइल में जंग हली रही आहे तॾहिं सवाल इहो बि साम्हूं अची रहियो आहे त छा ईरान अमरीकी हवाई अॾनि खे निशानो बणाईंदो। इन बाबति अब्बास नासिर लिखे थो, हर फ़ौजी मुहिम जा वाज़े हदफ़ ज़रूरु हूंदा आहिनि ऐं इसराइल चवे थो त अमरीका ऐं ओलह हुकूमतनि जी ख़ामोश हिमायत सां वॾे पैमाने ते हवाई हमले वसीले ईरान सां जंग शुरू करण जो मुख्य मक़सदु ईरान जे एटमी हथियारनि जी हासिलात ॾांहुं अॻिबराई खे रोकणु हो। शायदि इहो खुलियल नमूने न चयो वियो हुजे, पर उन जे मुख्य मक़सदनि मां हिकु ईरान में हुकूमत जी तब्दीली आहे त जीअं इसराइल जे ॿियनि विच ओभर इलाइक़ाई ऐं पाड़ेसरी जहिड़ी हुकूमत क़ाइमु करण जी कोशिशि कई वञे जेके तल अबीब सां दोस्ती करण में ख़ुशि आहिनि। इहो ई सबबु आहे त उहे सिर्फ़ु ज़ुबानी तौर ते ग़ज़ा बल्कि ओलह किनारे में पिणु इसराइल तरफ़ां फ़लस्तीनियुनि जी नस्ल कशी जी रुॻो ज़ुबानी मज़मत या अलामती तनक़ीद कनि था। हिकु वसीअ जंग ग़ज़ा में जारी मुसलसल बमबारी ॿिनि फ़ौजी तरीक़नि ऐं फ़ाक़ा कशी ज़रिए कई वेंदड़ हिन सदी जी बदतरीन नस्ल कशी तां ध्यानु हटाइण में बि मददगार साबित थींदी। ग़ज़ा ॾांहुं खाधे जी फ़राहमी मुतली सां इसराइल जी यूरोपी इतिहादनि में थोरी बेचैनी पैदा थी हुई, जेतोणीकि उन्हनि हिन वक़्त ताईं इसराइल जे ग़ज़ा जे मसइले ते ग़ैर मशरूत मादी ऐं सिफ़ारती हिमायत कई आहे। ग़ज़ा जी नस्लकशी अक्टूबर 2023 जे हमले दौरान यरगमाल बणायल इसराइलियुनि जे हवाले सां न आहे। अमरीकी सदारती एलची स्टीव विटकोफ जे क़दमनि समेत केतिरा ई सबूत मौजूदु आहिनि। स्टीव विटकोफ जे ख़ानदान जा क्रिप्टो करेंसी ज़रिए ट्रंप ख़ानदान सां कारोबारी लाॻापा आहिनि।
अमरीकी एलची घटि में घटि 2 भेरा इन्हनि मुआदनि खां पोइ ते हटी चुको आहे, जिन सां हमास जी असीरी में रखियल यरगमालियुनि जी आज़ादी या तबादलो मुमकिन बणिजी सघियो। ॿिए तरफ़ समय फ़लस्तीनी इसराइल जे क़ैद में आहिनि, जिन जी सूरत हाल यरगमालियुनि खां बहितर न आहे। इसराइल जी गैर मशरूत हिमायत जे बावजूदि सदर ट्रंप हिन खुलियल तकरार में पंहिंजी फ़ौज खे धिकण लाइ तयारु नाहे। ईंदड़ ॾींहनि में इसराइली वज़ीर आज़म नेतनयाहू जी हर मुमकिन कोशिश हूंदी त कंहिं न कंहिं तरीक़े सां अमेरिका खे ईरान सां जंग में धिकी सघिजे। इसराइली हवाई हमले में कई सीनियर ईरानी फ़ौजी कमांडर, इनकलाबी गार्ड जा लीडर ऐं ईरानी एटमी सहूलियतुनि खे निशानो बणाइण लाइ हमिलो कयो वियो ऐं उनखां पोइ ईरान तरफ़ां जवाबी कार्रवाई में इसराइल ते भरपूर मिज़ाइलनि सां हमिलो कयो वियो। उन दौरान अॻूणे इसराइली वज़ीर आज़म ऐं इसराइली दिफ़ाई फ़ौजनि जे अॻूणे सरबराह इहोद बहाक अमरीकी नशरियाती इदारे CNN जे करस्टन एमनपुर सां हिकु इंटरव्यू में उन्हनि मां कुझु मक़सदनि जी वज़ाहत कई। इहोद बहाक वाज़िह कयो त इसराइली हवाई हमले सां ईरान खे एटमी हथियारनि हासिल करण में कुझु हफ़्तनि जी देरि थी सघे थी, पर हुन चयो त जेकॾहिं अमेरिका बि इसराइल जी हवाई जंगी मुहिम में शामिलु थिए थो, तॾहिं बि उहो ईरान जे मक़सद खे हासिल करण में वधि कुझु महीननि ताईं देरि जो सबबु बणिजी सघे थो। हुन चयो त ईरान वटि 400 किलोग्राम यूरेनियम आहे, जेको 60% ताईं पहुची चुको आहे। दुरुस्त आलात यानी सामान सां उहे उनखे गोदाम में 90% ताईं वधाए सघनि था ऐं पोइ उन वटि एटम बम हूंदो। कुझु सुवाल आहिनि जिन जा जवाब ज़रूरी आहिनि। हाणे ताईं जॾहिं बि ईरान ते वॾा हमला थिया आहिनि, उहो मज़ाहिमत करण ऐं जवाबी कार्रवाई करण में कामयाबु रहियो आहे। सुवाल इहो आहे त जेकॾहिं तकरार डिघो थिए थो त इसराइल डिघे अरसे ताईं पंहिंजे फ़ौजी इस्तेहकाम खे बरक़रार रखी सघंदो या को टीं धुर जंग खे रोकण लाइ टियाकड़ी कंदी, या जेकॾहिं ईरान खे वधीक भित सां लॻाए वियो त छा उहो ख़िते में अमरीकी अॾनि या सासन ऐं एतिरे ताईं जो उहो अमरीकी फ़ौज जी मेज़बानी कंदड़नि मुल्कनि या क़ौमनि ते सिधो हमिलो करे तकरार खे वधाईंदो ऐं उनखे रोकण जे लाइ मुल्कनि ते दॿाउ विधो वेंदो। अहिड़ो को बि वाक़ियो न रुॻो ख़िते में लखें ज़िंदगियुनि ते असरअंदाज़ थींदो, बल्कि उन जो आलमी मैशियत ते बि वॾो असरु पवंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं अब्बास नासिर जी ख़ूबसूरत लिखणी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध में इंसाफ़ जी अणहूंद त रही आहे, पर काफ़ी अरसे खां शागिर्दियाणियुनि जे क़त्ल वारा मामला या त मुझी वेंदा आहिनि या वरी इंसाफ़ न थी सघंदो आहे। बिल्कुलु ईअं ई क़त्ल थियल शागिर्दियाणी माजिदा अब्बासी सां बि अञा ताईं इंसाफ़ थी नाहे सघियो। सखर मां इन सूरत हाल ते शाहिद अली लिखे थो, सिंध जे तालीमी इदारनि ख़ासि करे यूनिवर्सिटियुनि में शागिर्दियाणियुनि जे क़त्ल जा वाक़िया थींदा रहिया आहिनि ऐं पोइ इंतिज़ामिया उन्हनि क़त्लनि जे वाक़िअनि खे ख़ुदकशीअ जा वाक़िया ॼाणाए केसनि खे ख़तमु करण जी भरपूर कोशिशि कंदी रही आहे। पर हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त असांजे मुल्क में अहिड़नि वाक़िअनि जी जांच कंदड़ इदारा बि बहितर कारकर्दगी न ॾेखारे सघंदा आहिनि। क़त्ल थींदड़ शागिर्द या शागिर्दियाणी जी पोस्टमार्टम जूं रिपोर्टूं बि हक़ीक़त मूजिबि न ॾिनियूं वेंदियूं आहिनि। 2.5 साल अॻु सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासी खे क़त्ल कयो वियो हो। माजिदा खे क़त्ल कंदड़ संदसि मुड़ुसु ज़ाहिद सोलंकी गिरफ़्तार थियो ऐं हुन एतिराफ़ी बयान बि ॾिनो हो त हुन माजिदा अब्बासी खे क़त्ल कयो आहे। हीउ केस हाई प्रोफाइल केस हो, पर उन बावजूदि बि पोस्टमार्टम कंदड़नि माजिदा अब्बासी जी पोस्टमार्टम रिपोर्ट सां जेका नाइंसाफ़ी कई आहे, उहा मज़मत जोगी आहे। हिकु क़त्ल थियल न्याणी खे रिपोर्ट में मर्द ॼाणायो वियो आहे। मीडिया में ख़बर अचण बैदि सिंध अंदरि शागिर्दियाणियुनि जे वालदेन में बेचैनी छाइल आहे त हिकु त असांजो न्याणियूं तालीमी इदारनि ऐं उनजे हासिलात में महफ़ूज़ न आहिनि। उन्हनि खे क़त्ल कयो वञे थो, ज़्यादती जो निशानो बणाइण लाइ हिरासां कयो वञे थो। क़त्ल जे वाक़िअनि बैदि पुलिस ऐं पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर बि इंसाफ़ करण बदिरां उन में रुकावट बणिजी वञनि था। अहिड़ो ई कुझु सिंध जी न्याणी माजिदा अब्बासी सां थी रहियो आहे।
सिंध हुकूमत हिन क़त्ल जे केस जी शफ़ाफ़ जांच कराए क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन सां गॾु उन्हनि जे सहूलियतकारनि खे पिणु सज़ा ॾियारी वञे। काल्ह सिंधी ॿोली जे नामियारे कहाणीकार ऐं लेखक शहीद आफ़ताब निज़ामाणी जी शाद जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। अव्हां ॿुधंदड़नि मां शायदि कुझु साथी शहीद आफ़ताब निज़ामाणी जे नाले खां वाक़ुफ़ु हूंदा। शहीद आफ़ताब निज़ामाणी खे हैदराबाद में सिंधी मुहाजिर तकरार दौरान गोलियूं हणी शहीद कयो वियो हो। शहीद आफ़ताब निज़ामाणी बाबति असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था नामियारे लेखक उस्ताद निज़ामाणी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। हैदराबाद जो शामूं पंहिंजे हवाउनि सां मशहूरु रहियूं आहिनि, पर 20 जून 1988 वारी शाम हब्स बुसट वारी सांझ हुई। शहर जे फ़िज़ाउनि में सड़ियल टायरनि जो कारो दूंहों गोल बिल्डिंग जी इमारत खां बि मथे बुलंद थींदो पियो वियो। उन शाम सांगड़ जो साफ़ी कहाणीकार पंहिंजी टंडे आदम जी बैंक मैनेजर दोस्त खे पंहिंजे घर हैदराबाद लतीफ़ाबाद छॾणु आयो। जॾहिं दोस्त खे छॾे वापसि वरियो तॾहिं लसानी तनज़ीम जा कुझु गुंडा शहीद आफ़ताब जी गाॾी खे फिरी आया। शहीद आफ़ताब सां कुझु देरि मुंहुं मारी बाद खेसि गोलियूं हणी शहीद करे छॾियाऊं। उहो आलिमियो संदसि दोस्त जे घर खां परे कोन थियो हो। उन दोस्त दर खोले एतिरो बि न कयो जो पंहिंजी ज़ुबान वारनि गुंडनि खे सम्झाए त हीउ मुंहिंजो दोस्त आहे या संदसि ज़ख़्मी जिस्म खे अस्पताल ताईं खणी पहुचाए। धुरियाई धारिया मिट मुंहिंजा न थिया, मदीअ ॾेरनि मन में खुलियो खीकारियां, सुबुह थी सारियां त उठ न उताकनि में। 1988 में सिंध लसानी फ़सादनि में ॿरी रही हुई। शहीद आफ़ताब निज़ामाणी बि उन जहिड़नि जो खाज बणिजी वियो। समूरी सिंध शहीद आफ़ताब ते एहतिजाज कयो। जॾहिं ॿिए ॾींहुं शहीद जो जनाज़ो खंयो वियो, सांगड़ जो सॼो शहर बंदि हुयो। हज़ारे माण्हू शहीद जा कांधी हुआ। संदसि शहादत ते उस्ताद बुखारी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कंदे चई ॾिनो, उभरंदड़ अदीब तूं सम्झूं साफ़ी, तो ते उड़ी रोड ते कहर जी काती, अंधी दहशता कुठी रोशन हयाती, सांगड़ जा साथी दादू खे तूं यादि आ। शहीद आफ़ताब निज़ामाणी लिबरल सोशलिस्ट सोच रखंदड़ साफ़ी लेखक जेको पिणु सांगड़ प्रेस क्लब सां गॾोगॾु सिंधी अदबी संगत शाह सांगड़ जे बुनियादी बानीकारनि मां हुओ। सिंधी अदबी संगत सांगड़ जी मेंबरशिप जो पहिरियों फारम बि शहीद आफ़ताब निज़ामाणी जो भरियलु आहे। शहीद आफ़ताब निज़ामाणी हिकु ग़रीब घराणे में जनमु वरितो। संदसि ज़िंदगी हमेशह जदोजहद कंदे ॾुतड़ियल अवाम ग़रीब माण्हुनि जे हक़नि जी हासिलात करण लाइ आवाज़ु बुलंद कंदे गुज़री। पाण बुनियादी तौरु कहाणीकार हो, पर उन सां गॾोगॾु सरगर्म साफ़ी बि हो। हुन केतिरनि अख़बारनि जे नुमाइंदे तौरु कमु बि कयो। प्रेस क्लब सांगड़ जो सदर बि रहियो। कहाणी जा 2 किताब ओहिरा ऐं अर्पना पिणु छपियल अथसि। उन खां अलावा हुर मुजाहिदनि जी जदोजहद ते किताब पतंगनि पह कयो पिणु लिखियाऊं। सांगड़ जे इल्मी अदबी हवालनि सां पाण खोड़ सारा अदबी प्रोग्राम बि कराया। आफ़ताब निज़ामाणी जी सुञाणप बहसियत कहाणीकार हुई। संदसि कहाणियुनि ते बि पंहिंजी ज़िंदगी जा तजुर्बा मुशाहिदा मुश्किलातुनि जा अक्स हुआ। संदसि जनमु हिकु हारी जे ग़रीब घराणे में थियो। हीउ उहो वक़्तु हो जॾहिं संदसि ख़ानदान 1 अप्रैल 1952 में हुर कैंपनि मां ताज़ो आज़ादु थियो हो। जॾहिं संदसि माइट आज़ादु थिया त रहण लाइ घर न हुयो। जिथे पहिरियां घर ॻोठ हो, उते सरकार कब्ज़ो करे उन पूरे ॻोठ खे कंस्ट्रक्शन कैंप में तब्दील करे छॾियो। ॻोठ जा माण्हू सभु खारदार तार अंदरि क़ैदी बणिजी विया। जॾहिं आज़ादु थिया त सभिनी खे उतां रवानो करे छॾियाऊं। उन कैंप वारी जाइ ते सिंध सरकार पुलिस लाइन यानी पुलिस जा क्वार्टर तइमीर करे छॾिया। जॾहिं आफ़ताब जा वालदेन कख काना गॾु करे पंहिंजूं झुपड़ियूं वॾे वेठा जिते आफ़ताब जो जनमु थियो। पाण अञा होश मस संभालियाऊं त संदसि अमड़ ॾुखनि ॾोझरनि जे हिन जहान में खेसि अकेलो छॾे वई। उहो अहिड़ो विछोड़े जो दर्दु हो जेको आफ़ताब सां मरण घड़ी ताईं गॾु हलंदो रहियो। कहाणी पीड़ाउनि जी बछ में लिखे थो, सुरनि जो उहो सागर झागण लाइ ॾाढा हथ पेर हयां अथमि।
उहो ऋण वोड़ण वास्ते का कसर कान छॾी अथमि। अलाए छो नाकामी नाउमेदी मुंहिंजे कढ लॻी आहे, नथो सभरां त के घणियूं शांती ऐं सुख जूं माणियूं अथमि। शहीद आफ़ताब जे कहाणी जा किरदार असांजे समाज जा ॾुतड़ियल किरदार हुआ। जीअं संदसि कहाणी जे उनवान मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो, उनखां अलावा संदसि ॿोली में जमालियाती रंग हुआ। कहाणी राजकुमार जेका सिंध जी ख़ुशहाली आज़ाद तारीख़ जे हिकिड़े बाब ते आहे, उन में जमालियाती रंग चिटींदे लिखे थो त उभ कापारी पिरबत नदीअ जो छोहो पाणी गजगोड़ूं कंदो हुओ। जॾहिं लखपत शहर जे दीवारनि सां टकरूं हणंदो हो, तर लखपत शहर जे कुंवारियुनि ऐं कोमल कोमल कन्याउनि जा कचड़ा संग बि पची पवंदा हुआ। ढट जूं उहे सुंदर ढाटियूं चोटा छोड़े विंगस वराए सिंधूअ सुरमा करे तेल फुलियल मखे ख़ुशबूअनि जा अंबार लॻाए बनारसी साड़ियूं पाए चेल लोॾींदियूं नाज़ वदा सां लंघी वेंदियूं हुयूं त सॼो लखपत सूंह ऐं सुगंध सां वासिजी वेंदो हो। ऐं पोइ केतिरा ई मन प्रेम जर सां जलथल थी उथली पवंदा हुआ। आफ़ताब जे कहाणी जो मौज़ूअ सिंधी समाज जा उहे किरदार हुआ जेके हुन जागीरदारी वॾेराणी समाज में हमेशह पंहिंजे जियापे जी जदोजहद कंदे ॾिठा। हुन जे कहाणियुनि में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां मुहबत जो इज़हार बेइंतहा मिले थो। हूअ जदलियाती सोच रखंदड़ लेखक हो जंहिंजी ख़्वाहिश हुई त हर इंसान खे पंहिंजे पोहरे तहत अजूरो मिले। हू उन तबिके जे सख़्तु ख़िलाफ़ु हो जेको बिना महिनत जे ॿियनि जी कमाई ते पलिजे थो, पोइ उहो वॾेरो हुजे या सरमाएदार। हुन चाहियो थे क़ाबिलियत जे बुनियाद ते हर इंसान खे पंहिंजा हक़ मिलनि। उन सोच मूजिबि हुन जदोजहद कई। उन नज़रिए तहत हुन कहाणियूं कालम लिखिया। अफ़सोस जी ॻाल्हि त हिन दोस्त खे 1988 में लिसानी झगड़नि जी आड़ में साज़िश तहत हैदराबाद में शहीद कयो वियो। असां सिंध जे सकाफ़त खाते ऐं ॿियनि सरकारी इदारनि खे गुज़ारिश था कयूं त शहीद आफ़ताब निज़ामाणी जे तहरीरनि खे किताबी सूरत में छपरायो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं उस्ताद लगारी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन